अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं जफर जिस्कानी। दोस्तों सिंधी मेगा प्रोजेक्ट पेश कर रही है पहजा बेरी। ये ताकि खबर है सिंधी जेके सो पेश किया उतां के तमाम गाना पसंद है। आई माता के नजरिया दुनिया बोलते हैं ड्रामे जो राइटर है वो के पास जो मोहताज ना है। अल्लाह पाक में तमाम घणी इज्जत दी है। नूर साहब जी हां, नूर साहब की स्टोरी है आई तमाम जबरदस्त स्टोरी है जिसमें मां बड़े कैरेक्टर कर रहे हैं पर पढ़े लिखे वाले जो इंशाल्लाह ताकि जरूर पसंद हो। ये दोस्तों ताकि प्रोजेक्ट तमाम पसंद हो। आई ने मुझे को बात कैरेक्टर कर रहे हैं वो है जो बिग एक्टर तमाम जबरदस्त मॉडल है एक्टर है आई के पास जो मोहताज ना है इरफान शेख। ये दोस्तों मुख्य इरफान शेख के ता आज कैरेक्टर में सुनाओ आई तमाम मौजूद है तमाम जरूर ताकि ने फोकस जरूर सुनाओ आई तमाम को एंजॉय करो। किस तरह सिंधी दोस्तों जी ज़फ़र जिस्कानी जो ही तव्हां वीडियो ॾिठो जंहिंमें पंहिंजा वेरी जी तारीफ़ कई हुन ऐं ज़फ़र जिस्कानी हिन चकर वाकई नए अंदाज़ में अची रहियो आहे पंहिंजा वेरी में जंहिंमें इरफान शेख जे भाउ जो किरदारु अदा कंदो यानी हिकु पढ़ियल लिखियल वॾेरे जो किरदारु कंदो जंहिंमें मैसेज ॾिनो वेंदो सॼी मतिलबु अवाम खे त पढ़ियल लिखियल वॾेरा सुठा बि हूंदा आहिनि के ख़राबु हूंदा आहिनि जेका जाहिल हूंदा आहिनि ऐं हिन में पढ़ियल लिखियल वॾे जो हिकु नओं अंदाज़ में ज़फ़र जिस्कानी खे किरदारु जेको मिलियो आहे तो ज़फ़र जिस्कानी कॾहिं आशू जे किरदार में आयो आहे कॾहिं त आचर जे किरदार में आयो आहे हिन चकर वरी नए अंदाज़ में अची रहियो आहे हीउ ड्रामो अञा ज़बरदस्त थींदो। इरफान शेख जो बि हिकु गुस्से वारो करेक्टर आहे वॾेरे जो पर ज़फ़र जिस्कानी जो अनोखो करेक्टर तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो पंहिंजा वेरी में जंहिंमें ॿिया किरदार बि ज़बरदस्त आहिनि हर किरदारु पंहिंजी पंहिंजी जेको आहे ॿुधाए पियो करेक्टर ऐं अदाकारी त असांजी कहिड़े क़िस्म जी अदाकारी पंहिंजा वेरी में कई वई आहे। दोस्तों वीडियो पोइ जो पुॼाणी ते मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हां जो चैनल आहे इन ते अव्हांखे हर वक़्तु न्यू अपडेट्स मिलंदी रहंदी।